अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सुपर सीरियल पापनगर जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। पापनगर जी बहितरीन मां बहितरीन अपडेट मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। छो त पापनगर ड्रामो हिन टाइम बहितरीन मोड ते पहुतो आहे ऐं पापनगर ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया आहियो त ज़ालिम जेको बलाज खान आहे त केॾो ज़ुल्म करे रहियो आहे। उन सां गॾु जेका उनखे टक्कर ॾियण वारा माण्हू आहिनि केॾो परेशान आहिनि, उन खे टक्कर नथा ॾेई सघनि। इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त पापनगर ड्रामे खे केॾो न वधायो वियो आहे। पापनगर ड्रामो पहिरियों 100 ते वाइंड अप कयो वियो, ख़तमु कयो वियो, लेकिन जॾहिं उनजी व्यूवरशिप वधी वई, तव्हां ॾिठो त पापनगर ड्रामे जे हाणे जेका व्यूज़ आहिनि वॾा व्यूज़ ईंदा आहिनि। किस्त 30,000 25,000 35,000 ताईं बि अचनि था, न त 24-25,000 काॾे विया ई न आहिनि। इन जे करे हिन ड्रामे खे वधाए छॾियऊं ऐं ड्रामे खे पापनगर खे हिकु तूरी जी वल ठाहे छॾियऊं। ऐं तव्हां अगरि मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो त पोइ कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो अदा बिल्कुलु यस। अगरि तव्हां मुतफ़िक़ न आहियो त नो लिखी सघो था। बाक़ी पापनगर ड्रामो हाणे अञा ख़तमु न थींदो, अञा इनखे वधाईंदा, अञा इनखे ड्रिगो कंदा। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।